गसा याद करने हमने कौन भी अरे अरे लगी तो मीरू थो थी छायो आने की अरे लगी तो मेरी की दौर पे होतो यार मारो करे मीरू ए करे छा तो यो मां के सर तू छोकरे है तेती मथो ती करे है मन जो सामान भेट देयो यो छा है दाल छा आखिर हां दाल छा है ए चप्पल गसाया तो छा का पार वारो यार ना है केड़ो ये बोदू हां इने के नौकरी मिली आ अच्छा हां मां पूछे मां से नौकरी किए वती थी उनके जो भी आया यार मां फारक ना है भी काल ते काल सलाम अलैकुम वालेकुम अस्सलाम साला बोदू काडे बाहर तयारी है के केंजा वरी सवाली कपड़ा ने बूट है ओहो क्या ना गाला छो सवाली पैंद मला जो गंजा गाड़ी कपड़ा छा थियो थी पर सवाली गाड़ी मालिक अति मता मोचड़ा ना नहीं तो परे थी अचो हलऊं तो होटल ते आप पियूं तू मोचड़े जड़ो मुंह खाई मते घुमदो तो है को चाहे तो हल तो ना जाइए बुधा रंग छा है कपड़ा है ने बूट है ने मां समझ में गाल लगी मालिक जा गंजे ने पुट बंगला पांजा गाड़ियों पांजू कपड़ा ठाक छूक चार पांच नौकरन तो जड़ा गालाए कियो तू ए कातो आदी पैसो मानो के मुंह चंगो न हो जो गाला चंगी करे ना माजे मुंह में जो दूर तो पैसो आंदो कातो नौकरी मुझा जानी नौकरी मथे स्किल आ रही है मथी ग्रेड आ रही नौकरी आ असां भी तो सा गड पड़या से पाठा मेड़ींदा तू ता किए वतई नसीब जी गाल आ हां तू जो पाठा मेड़े त पाणे मां छा कया नियत साफ न हूंदे न मुझा बाबला नौकरी वठण दा कछाला कबान मेहनत करनी पवंदी आ अरे मेहनत ऑफिसन जे गेटन ते सुबह कोटे शाम ताईं बी बुख ते पाठो थी आऊं कागज खणी खणी उहे घर डिग्रियूं चले छडियूं ने ओ भाऊ मां नौकरी वठण लाइ पंहिंजी वॾी महिनत कई चौपल घसाइणा पवंदा आहिनि चौपल घसणा पवंदा हा मन चौपल घसी वञे नौकरी पक्की आ नौकरी पक्की आ जल्दी कर अल्लाह करे का मिले खबर पई हां मां भी पढ़ाई करे 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 पढ़ाई हां असल थकी पियो नौकरी मिले कोन पई खबर पई अन्या ने घसे यार हां मां के कहे चयो हां ए कागज मेड़ हां मां कागज ही मेड़म अल्लाह तू ॿुधायो त चप्पल घसाइण सां नौकरी मिलदी आ हां बा बिया सा भी बिठा से भी खोड़ बुखन ते बुखा भी काटी से नौकरी मिलदी अन्या घसा अस्सलाम वालेकुम दोस्तों जी तो माता जो पांजो मीरू मवाली मुझा दोस्तों कुछ सब्सक्राइबर खुटन था असा वीडियो जो टाइम वॉच कियो सब्सक्राइब कियो लाइक कियो फॉलो कियो ताजी वडी वडी मेहरबानी वधी का अदा गालाइंदो अस्सलाम वालेकुम या अली मदद मां तवा जो खादम वली भाई और बोधू तवा जी वडी मेहरबानी आ जो असा जे वीडियो के शेयर कंदा हो लाइक कंदा हो पर जेके दोस्त असा जे न चैनल के जे फॉलो न कियो आ सोरन जी हथ बदी अर्ज कियोंदा त असा नी रात एक करे मेहनत कंदो आऊं ऐं तवा के खिलाइंदा आयूं सो मेहरबानी करे असा जे चैनल के सब्सक्राइब कियो ऐं फॉलो कियो लाइक कियो ताकि असा जी मेहनत जाया न वने हां सुठा सुठा पंहिंजा रया बि ज़रूरी ना कयो त असां कहिड़े मौज़ू ऐं कहिड़े थीम सां ठाहियूं अस्सलाम वालेकुम यानी मदद मां तव्हांजो पंहिंजो मोहम्मद हनीफ शेख उर्फ रंगीलो जीअं त असांजो दोस्त मीरू मवाली जो चैनल आहे जीअं अॻे तव्हां सां सपोर्ट पिया कयो ईअं मोहबत कंदा रहो तव्हांजी वॾी महिरबानी आई लव यू